नाज़रीन, भेट शाह में क़ौमी शहराती कार कल्टी थियण सबब मोरो वासे फोत थी वियो आहे। इन हवाले सां अपडेट करण जे लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी जे रिपोर्टर मुनीर आकाश सां। जी मुनीर, तफ़सीलन खां आगाह कजो। जी कुछ देर पहिरीं जेका मोरो खां हिकिड़ी जेका कार हुई किरोला कार जेका हुई सो अची रही हुई ऐं जेका मीरन जे बाग वटि जेका तेज़ स्पीड सबब जेको आहे सो कार कंट्रोल मां ॿाहिरि निकिरी वई ऐं जेका सो मीरन जे बाग वटि उहा कल्टी थी पई। कल्टी थियण सबब जेको आहे सो कार वञी दीवार में लॻी और दीवार लॻण सबब जेको आहे बचल मलाह जेको आहे 45 वरनि जो जेको आहे सो बचल मलाह जेको आहे मौके ते फोत थी वियो। उन महिल जेका आहे पुलिस जाइ वक़्तु पहुची वई, लाश खणाए जेको आहे सो बिछा अस्पताल में पहुचायो वियो। उन हूंदे जेको आहे सो ज़रूरी घुर्जूं पूरो करण बाद जेको आहे सो लाश वासन हवाले कयो वेंदो। हेसि ताईं जेके इतला आहिनि त बचल मलाह जेको आहे उन मौके ते फोत थी वियो ऐं जॾहिं तो गाॾी में अकेलो हुयो ऐं ॿियो केरु बि हुन सां गॾु कोन हुयो, बचल मलाह जेको आहे सो उन मौके ते फोत थी वियो। जी मुनीर, अवां जी महिरबानी।